भिरिया रोड रेलवे फाटक भरिसां किराए ते मोटरसाइकिल टैक्सी हलाईंदड़ ड्राइवरनि जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान डंडा लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि मोटरसाइकिल ड्राइवर पका चांग वासी अली नवाज़ चांग सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे फौरी तौर अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। मारिजी वियल अली नवाज़ चांग जो लाश पोस्टमार्टम लाइ भिरिया सिटी अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां पोस्टमार्टम बाद लाश वाटसन हवाले कयो वियो। इतला ते फोती जे घर में रोजराड़ो मची वियो। इन सिलसिले में मारिजी वियल मोटरसाइकिल ड्राइवर जे सूट आधार अली चांग ॿुधाए त फोती पका चांग में मोटरसाइकिल ते किराए जी टैक्सी हलाईंदो हो। सवारी खणी भिरिया रोड आयो हो, जितां वापसी ते रेलवे फाटक वटि स्टॉप तां सवारी खणण तां झेड़े दौरान मथे ते ऐं पेट में डंडा लॻण सबबि मारिजी वियो आहे। हुन ॿुधायो त फोती खे 3 पुटनि समेत 7 ॿारनि जो औलाद आहे। हुन अपील कई त असां ग़रीब मिस्कीन आहियूं, जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। राब्ते ते भिरिया रोड पुलिस जो चवणु आहे त टैक्सी स्टैंड ते चांडिया ऐं चांग बिरादरी जे किराए जी सवारी खणण तां छेड़ो थियो आहे, जंहिंमें टैक्सी ड्राइवर अली नवाज़ चांग मारिजी वियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। वाटसन जे अचण ते केस दाख़िल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।